इस्लामाबाद हाई कोर्ट शहरी की गुमशुदगी बाबत केस में रिमार्क्स ॾिना आहिनि त घरू सेक्रेटरी के ख़बर ही ना आहे त गुम थियल माण्हुनि बाबति छा करणु घुरिजे। हीउ निज़ाम ईअं हलंदो रहियो त माण्हू अदालतनि समेत पूरे निज़ाम खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। अब्दुल्ला नाले शहरी जी गुमशुदगी बाबति केस जी ॿुधणी दौरान दिफ़ा वारो अॻूणो सेक्रेटरी, इस्लामाबाद जो अॻूणो IG ऐं ॿिया अमलदार पेश थिया। ॿुधणी दौरान अदालत इख़्तियारनि सां मुख़ातिब थींदे चयो त 7 ॾींहंनि में जवाबु ॾियो, पोइ न चइजो त तव्हांखे न ॿुधो वियो। जेकॾहिं अमलदारनि जी नाली नज़र आई त खेनि 6 महीननि लाइ जेल मोकिलींदासीं। अदालत दिफ़ा वारे अॻूणे सेक्रेटरी लेफ्टिनेंट जनरल ज़मीर हुसैन खे तोहिने अदालत जा नोटिस जारी करे छॾिया। घरू सेक्रेटरी इस्लामाबाद जे अॻूणे IG जान मोहम्मद खे बि नोटिस जारी कया विया आहिनि। घरू मामलनि बाबति अॻूणे सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त 2016 ऐं 17 में घरू सेक्रेटरी हुयुसि, पर शहरी जी गुमशुदगी बाबति मूंखे ॼाण न हुई। अदालत जॉइंट सेक्रेटरी खां पुछाणो कयो त छा अव्हां घरू सेक्रेटरी खे न ॿुधायो त माण्हुनि जी गुमशुदगी छा थींदी आहे। अॼु अॻूणनि ऐं हाज़िर सर्विस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई था कयूं। अदालत अमलदारनि सां मुख़ातिब थींदे चयो त जेकॾहिं अव्हां ज़िम्मेवारी क़बूल नथा कयो त उनजो ज़िम्मेवार वज़ीर आज़म हूंदो। पुलिस ऐं इंटेलिजेंस इदारा कमु नथा कनि त पोइ छा थींदो। को दहशतगर्द आहे त उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेसि अदालत में पेश कयो। अदालत चयो त जेकॾहिं ईअं हलंदो रहियो त हिकु ॾींहुं माण्हू अदालतनि समेत पूरे निज़ाम खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। जेकॾहिं इदारा कानून खां मथां थी कमु कंदा त माण्हू बि हथियार खणी वठंदा ऐं उनजो नतीजो ख़तरनाक निकिरंदो। मोज़िज़ जज चयो त अदालतनि खे त घटि वधि चयो वेंदो आहे, असां कमु न कंदड़ जजिस ख़िलाफ़ कार्रवाई कंदा आहियूं, पर पुलिस जे नायल ऑफिसरनि ख़िलाफ़ कुझु बि नथो थिए। जेकॾहिं दिफ़ा वारो सेक्रेटरी, IG या को जज कमु नथो करे सघे त फौरी तौरु इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वञे। इस्लामाबाद जहिड़े निंढे शहर मां हर महीने 4 खां 5 माण्हू गुम थी वेंदा आहिनि। माण्हुनि जी गुमशुदगी संगीन मामिलो बणिजी वियो आहे। ॿुधणी दौरान इख़्तियारनि रिपोर्ट पेश कई त अदालतनि में लापता माण्हुनि जा 43 केस हली रहिया आहिनि, जंहिं ते अदालत चयो त गुमशुदगी बाबति कमीशन घुर्बल नतीजा ॾियण में नाकाम वई आहे। हिते 5-5 साल केस इल्तवा में पयल हूंदा आहिनि। पुलिस समेत को इदारो क़दम ई न खणंदो। अदालत घरू सेक्रेटरी ऐं ॿिनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी।